थोड़े बेस्ता मां जूस पींदो वेठो हम जूस खसे करे पान पी मैं छो जूस चा तुझे पियो जो हां। एक मिनट तू माखे सुञाणे कोन थो लगे थो त परदेसी आयला नवो मां आया मोगो सेठ। मोगो सेठ सेठ ये कम करन पराया जूस खसे करे पान पीना माके तू कोई सुñो बुखो भिकारी लगे तो जूस खसे करे पी वै छो रखई चंबो बेस्ता वरी वा गरीबाणी सोच रखण वारा 50 रुपए वारो जूस आ इनजे करे तू मासा फशरी करे थो करे जूस वर्त वत 50 जवा केतरे जवा भिकारी। अरे मुखे भिखारी ना छड मां सेठ मोगो आई मां वट वडी दौलत आ। वडी वडी दौलत तेरी बैंक तुझी खुली पई आ दरवाजो बंद कर। सेक्रेटरी खोल बैग। आ सेठ मोगा गरीब 50 जे जूस जे करे मुसा फशरी कई थी हे वट 5000 रुपयो। 5000 रुपयो 50 जे जूस जे करे 5000 रुपया। ओह नो बुर्ज खलीफा मां पान ठारायो आ कराची में मुंजा वडा वडा फ्लैट इन जे करे मुखे टच ना करे आना मां तोखे 50000 रुपयो देवा हा। सेठ मोगा मां गरीब आ को गलती थी वई मेहरबानी करे माके 50000 दो। पेरियों गिराक मुसा टकरियो आ तडे तोखे मां माफ थो कया सुभाणे तू इन जाते जूस पी जाई मां तोखा जूस खसींदुम तोखे 50000 रुपया दींदुम। सच्ची आ बाकी बियो नता सेठ मोगो जिंदाबाद साईं मां सारी रात रसम तुम सुबह जो इंतजार कंदम सारी रात हिते ही बैठा हुंदम। अचड़े सेक्रेटरी मुसा सेक्रेटरी परनाला किए लगई मांजो तजरबो। वाह सेठ मोगा तो जो तरीको सफा जबरदस्त होयो। आ बाकी बियो नता शैतानी खोपड़ी घुमाए करे मां यो तरीको आजमायो आ। वाह सही वाह सफा जबरदस्त दियो। निभागा जेब मां छा कढियोसी जेब में जा हे ॾिस ना हिकड़ो पर्स लगो आ हाँ आ हिकड़ो मोबाइल लगो रख रख अञा पान के बियो शिकार भी पकड़नो आ। ये हाँ सेठ मोगा पो माखे पांजो हिस्सो दे। हिस्सो निभागा तकड़ो थींदो आ वडाढो। अचे ही वठ 1000 रुपयो 1000 रुपयो आ बाकी बियो नता छो मां आध जो आध वठा। निभागा तोखे पूरी दिहाड़ी दिनम ना आइडियो त मां शैतानी खोपड़ी घुमारे कयो आ ना। छा थियो मुखे पेट में वकड़ पए थो पियो सेठ मोगा। सुबह सुबह साले छा खाई पींदा आयो या मिठो खाधो करो या चारो हल वन मां ते इंतजार थो कया जल्दी मोटाणारी कर। ने भागो सजो डी पान लखे रुपया कमाए थो पियो ऐं खाधो पीतो भी पान खाए थो पियो मुखे सिर्फ 1000 रुपयो छो। हाणे ही मां तोखे ॿुधाईंदो आ त कीअं खाधो पीतो खाइबो आ ऐं कीअं पैसा पराया हज़म कबा आहिनि। पर नाले देर करे छडिया निभागो अञा ताईं न पुगो धुप ते सड़ा तो इते निभागो काडे हलियो वियो। आ सेठ मोगा निभागा देर करे आए छो भला देर थी वई ना। अच्छा हाणे पेट सही थियो ना। हाँ सही थियो। निभागा खाधो पीतो चङो खाधो करो पहला अचे हाथ का मुर्गो फसायो आ ना हाणे नी गरम थियो आ का मुर्गो भी नजर नथो अचे। सेठ मोगा ओ यो ॾिस एत डाकिण में वेठो आ इंसान कीअं फराड कबो। तूं हल इनखे गालिन में लाए मां ओ मथा छत ता फिरी अचां तो। अच्छा हाँ वारो कर पो वही बैग वठ मां जो बंदोबस्त हाणे ही कया थो। हल हल क्या बच्चा बस नहीं ये किए सही ए तू मंजा है ना भाई मैं तू ले सही मैं बकरी बेचे पंजो बकरी वेचे वटता थी त पो मां छा ना बाबा तू मंजा है सही अच्छा ही वट खा। बस नहीं तू नहीं ना करना सही ए तू पड़ा तू तो कैसे मुखे सुञाण कर निभागा मां अरे बस तू को अलग उठा था तू मुखे सुञाणी कोन थो के रा तू मां सेठ मोगो आ। छाजो सेठ भाई चलो तुझो बेओ थी सलवार बिया निभागा मुखे सुञाण कर जट कहीं जा मुंह वट वडी रकम आ। खबर बकरार लगे तो परे कुछ केड़ी तो रकम थी मां वट वडी रकम आ बैग भरेला पैसन जो 50000 रुपयो ॾियाई। दे लिसू सही पहला तू ता दे तू तला दे ता पैसा तेरे कान है बकरी कल बकरी बेचो सही अचे भाऊ ही वट 50000 रुपयो।